केमिस्ट्री क्लास 10 बाब ॿियों सबक़ 5 लुइस वारो तेज़ाब ऐं असास जो नज़रियो लुइस कंसेप्ट ऑफ एसिड्स एंड बेसिस। आउं आहियां केमिस्ट्री उस्ताद नजूला चन्ना, तव्हांखे सिंध ऑनलाइन स्कूल में भलीकार। असांजे अॼोके लेक्चर जा मौज़ू आहिनि लुइस कंसेप्ट ऑफ एसिड्स एंड बेसिस एंड लिमिटेशंस ऑफ लुइस एसिड बेस थ्योरी। लुइस कंसेप्ट ऑफ एसिड्स एंड बेसिस, लुइस वारो तेज़ाबनि ऐं असासनि जो नज़रियो। The Arrhenius and Bronsted-Lowry concepts of acids and bases are limited to substances which contain protons. Arrhenius जेको नज़रियो ॾिनो या ब्रांस्टेड ऐं लोरी जेको तेज़ाबनि ऐं असासनि जे बारे में नज़रियो ॾिनो, उन्हनि में तेज़ाब उहे शयूं हुयूं जिन वटि प्रोटॉन हुजे या वरी उहे जेकी अक्वस सॉल्यूशन्स में प्रोटॉन जी कंसंट्रेशन वधाइनि। मिसाल जे तौर ते आर्हीनियस इहा ॻाल्हि कई हुई, एसिड्स उहे शयूं आहिनि जेके पाणीअ में ॻरण जे करे पाणीअ जे अंदरि प्रोटॉन रिलीज़ कंदा आहिनि। जॾहिं त वरी ब्रांस्टेड-लोरी इहा ॻाल्हि कई हुई, एसिड उहा शइ हूंदी आहे जेका प्रोटॉन डोनेट करे। जीएन लुइस 1923 में छा कयो जो proposed a more general and broader concept of acids and bases. जीएन लुइस 1923 में तेज़ाबनि ऐं असासनि जे बारे में हिकिड़ो वसी नज़रियो पेश कयो। An acid is a substance which can accept a pair of electrons, while a base is a substance which can donate a pair of electrons according to Lewis concept. लुइस वारे नज़रिए जे मूजिबि तेज़ाब उहो मालिक्यूल या आयन हूंदो आहे जेको इलेक्ट्रॉन जो जोड़ो क़बूल करे सघे, जॾहिं त असास अहिड़ी शइ आहे जेको इलेक्ट्रॉनी जोड़ो ॾेई सघे। मिसाल जे तौर ते अमोनिया ऐं बोरान ट्राइफ्लोराइड पाण में रिएक्शन कनि था। अमोनिया जी नाइट्रोजन वटि लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन आहे, जॾहिं त बोरान जा 3 वैलेंस इलेक्ट्रॉन फ्लोरीन सां कोवेलेंटली बॉन्डेड आहिनि। हाणे जॾहिं इहे ॿई पाण में रिएक्शन कंदा त अमोनिया वारी नाइट्रोजन पंहिंजो लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन फ्लोरीन बोरान ट्राइफ्लोराइड खे पंहिंजा ॿई इहे जेके इलेक्ट्रॉन आहिनि इहो उनखे डोनेट कंदी। तंहिंजे करे असास अहिड़ी शइ आहे जेको इलेक्ट्रॉनी जोड़ो ॾेई सघे, सो हीअ असास आहे जेको पंहिंजो इलेक्ट्रॉनी जोड़ो ॾिए थी, ऐं हीअ तेज़ाब आहे जेको इलेक्ट्रॉनी जोड़ो क़बूल करे थो। Cations, proton itself or metal ion acts as the Lewis acids. जेकी वाधू आयन वारा असां वटि आयन्स थियनि था, पोइ उहो प्रोटॉन पाण हुजे हाइड्रोजन जे केस में, या वरी मेटल आयन्स हुजनि जिन ते वाधूअ जी चार्ज हूंदी आहे, उहे पिणु लुइस एसिड्स जे तौर ते किरदारु अदा कनि था। फॉर एग्जाम्पल, रिएक्शन बिटवीन हाइड्रोजन एंड अमोनिया। मिसाल जे तौर ते असां हाइड्रोजन ऐं अमोनिया जे कीमय अमल खे ॾिसूं त हीअ जेका हाइड्रोजन केटायन आहे या सिर्फ़ु प्रोटॉन आहे, छो त हिन हाइड्रोजन वटि हिकिड़ो प्रोटॉन हिकिड़ो इलेक्ट्रॉन हूंदो आहे। जॾहिं हुन वटां इलेक्ट्रॉन खसिजी वियो त इहो पोइ ते वञी करे हिकिड़ो प्रोटॉन ई बचे थो। हाणे इहो प्रोटॉन जॾहिं अमोनिया सां रिएक्शन कंदो त इहा अमोनिया जेका आहे उनजी नाइट्रोजन पंहिंजो लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन हिनखे डोनेट कंदी, ऐं हीअ जेका हाइड्रोजन केटायन आहे उन लोन पेयर खे एक्सेप्ट कंदी। तंहिंजे करे हीअ केटायन जेका आहे उहा लुइस एसिड तौर ते कमु करे थी, जॾहिं त अमोनिया जेको आहे उहो लुइस बेस आहे। The product of any Lewis acid-base reaction is a single species called an adduct. लुइस एसिड बेस रिएक्शन जे नतीजे में ठहंदड़ जेका प्रोडक्ट आहे, मिसाल जे तौर ते तव्हांखे अमोनियम आयन नज़र अचे थी पई, हाइड्रोजन ऐं अमोनिया जे विच में जेको रिएक्शन सबबु ठही आहे उहा हिकु सिंगल स्पीशी प्रोडक्ट आहे। अहिड़े क़िस्म जी प्रोडक्ट खे असीं एडक्ट सॾियूं था। सो अ न्यूट्रलाइजेशन रिएक्शन अकॉर्डिंग टू लुइस कंसेप्ट is a donation and acceptance of an electron pair to form a coordinate covalent bond in an adduct. तंहिंजे करे बेअसरी वारो जेको कीमियाई अमल थिए थो लुइस कॉन्सेप्ट जे मूजिबि उहो इलेक्ट्रॉन पेयर ॾियण ऐं वठण जो नालो आहे, जंहिं सबबु हिकिड़ो कोऑर्डिनेट कोवेलेंट बॉन्ड ठहंदो आहे ऐं हिकिड़ी प्रोडक्ट एडक्ट ठहे थी। एसिड्स आर इलेक्ट्रॉन पेयर एक्सेप्टर्स। तंहिंजे करे लुइस एसिड बेस वारे नज़रिए जे मूजिबि जेके तेज़ाब आहिनि उहे इलेक्ट्रॉन पेयर जोड़ो क़बूल कंदड़ हूंदा आहिनि, वाइल बेसिस आर इलेक्ट्रॉन पेयर डोनर्स। जॾहिं त जेकी असास थियनि था उहे इलेक्ट्रॉनी जोड़ो ॾींदड़ हूंदा आहिनि।
Thus, it is evident that any substance which has an unshared pair of electrons can act as a Lewis base. तंहिंजे करे हाणे इहा ॻाल्हि वाज़िब थी वई त का बि शइ जंहिं वटि अनशेयर्ड पेयर ऑफ इलेक्ट्रॉन हुजे यानी वांदो इलेक्ट्रॉनी जोड़ो हुजे उहो लुइस बेस जे तौर ते अमल करे सघे थो while a substance which has an empty orbital that can accommodate a pair of electrons acts as Lewis acid जॾहिं त वरी उहा शइ जंहिं वटि ख़ाली ऑर्बिटल हुजे जेको इलेक्ट्रॉनी जोड़ो अकोमोडेट करे सघे क़बूल करे सघे उहे लुइस एसिड तौर ते कमु कंदा एग्जाम्पल्स ऑफ लुइस एसिड्स एंड बेसिस आर गिवन बिलो असां कुझु लुइस एसिड्स ऐं बेसिस जा मिसाल हेठि ॾींदासीं लुइस एसिड्स लुइस वारा तेज़ाब molecules in which the central atom has incomplete octet अहिड़ा मालिक्यूल जिन जे मरकज़ी एटम वटि अठो अणमुकमल हुजे मिसाल जे तौर ते बोरान ट्राइफ्लोराइड हाणे ॾिसो बोरान ट्राइफ्लोराइड जे केस में तव्हां ॾिसो त बोरान जेको आहे उन वटि जेकॾहिं उन जा शेयर्ड जेके इलेक्ट्रॉन आहिनि उहे ॻणियूं तॾहिं बि 6 थींदा यानी इन जो पंहिंजो ऑक्टेट पूरो कोन्हे को सो ही 2 इलेक्ट्रॉन हासिल कंदो तॾहिं हिन वटि 8 इलेक्ट्रॉन पूरा थींदा सो बोरान ट्राइफ्लोराइड जेको आहे उहो लुइस एसिड तौर ते कमु कंदो ईअं ई वरी एल्यूमिनियम ट्राइक्लोराइड या असांजो आयरन ट्राइक्लोराइड आहे इन्हनि में जेको सेंट्रल एटम थिए थो जीअं आयरन आहे या एल्यूमिनियम आहे उन वटि सिर्फ़ु 6 इलेक्ट्रॉन हूंदा तंहिंजे करे उहो हिकिड़ो इलेक्ट्रॉनी जोड़ो क़बूल कंदो सो अहिड़ा मुरकिब जंहिंजे सेंट्रल एटम वटि अठो यानी 8 इलेक्ट्रॉन इनकम्पलीट हुजनि उहे लुइस एसिड तौर ते रिएक्शन कंदा नंबर ॿियो आहे सिंपल केटायन्स सादियूं जेके वाधू आयन थियनि थियूं इन एक्ट एज लुइस एसिड्स उहे पिण लुइस जे एसिड तौर ते कीमियाई अमल कंदियूं all cations act as Lewis acids since they are deficient in electrons सभई जेके वाधू चार्ज वारियूं आयन्स आहिनि उहे लुइस एसिड्स तौर ते कीमियाई अमल कंदियूं छो त उहे इलेक्ट्रॉननि में खुटल आहिनि however cations such as sodium potassium calcium ions etc have a very little tendency to accept electrons जेतोणीकि सोडियम पोटेशियम ऐं कैल्शियम जहिड़ियूं केटायन्स जेके थियनि थियूं उहे इलेक्ट्रॉन क़बूल करण ॾांहुं घटि ई लाड़ो रखनि थियूं while the cations like hydrogen ion silver ions etc have a greater electron acceptance tendency therefore act as Lewis acids जॾहिं त वरी हाइड्रोजन ऐं सिल्वर जहिड़ियूं जेके आयन्स थियनि थियूं उन्हनि ते वाधू चार्ज आहे उहे इलेक्ट्रॉननि में खुटल आहिनि अहिड़े क़िस्म जूं आयन्स इलेक्ट्रॉनी जोड़ो क़बूल करण ॾांहुं वधीक लाड़ो रखनि थियूं ऐं इहे ई लुइस एसिड्स तौर ते कीमियाई अमल कंदियूं आहिनि ॿियो आहे असां वटि लुइस बेसिस हाणे लुइस कंसेप्ट जे मूजिबि कुझु अहिड़ियूं स्पीशीज़ थियनि थियूं जिन खे ॾिसी करे तव्हां उन्हनि खे लुइस बेस तौर ते कमु कंदड़ जिन्सूं सॾे सघो था मिसाल जे तौर ते नंबर पहिरियों आहे न्यूट्रल स्पीशीज़ अहिड़ियूं न्यूट्रल स्पीशीज़ जिन वटि घटि में घटि हिकिड़ो लोन पेयर ऑफ इलेक्ट्रॉन हुजे यानी हिकिड़ो इलेक्ट्रॉननि जो वांदो जोड़ो हुजे मिसाल जे तौर ते अमोनिया आहे या अमाइन्स आहिनि या वरी अल्कोहल्स आहिनि हाणे इन्हनि वटि तव्हांखे ॾिसण में ईंदो त हिकिड़ो लोन पेयर ज़रूरु मौजूदु आहे ऐं इहो लोन पेयर जेको आहे इहो ई डोनेट करे सघनि था इन जे करे अमोनिया या अमाइन्स या वरी अल्कोहल्स जहिड़ा न्यूट्रल स्पीशीज़ जेके आहिनि न्यूट्रल कंपाउंड्स उहे लुइस बेस तौर ते अमल कंदा नंबर ॿियो आहे नेगेटिवली चार्ज स्पीशीज़ अहिड़ियूं जिन्सूं या अहिड़ियूं आयन्स जंहिंजे मथां काटूअ जी चार्ज हुजे मिसाल जे तौर ते क्लोराइड आयन आहे सिएनाइड आयन आहे या हाइड्रोक्साइड आयन्स आहिनि इहे पिणु लुइस बेसिस तौर ते कीमियाई अमल कंदियूं छो त इन्हनि वटि इलेक्ट्रॉन जेके आहिनि उहे एक्सेट्रा आहिनि तंहिंजे करे उहे पंहिंजा इहे इलेक्ट्रॉन शेयर करे सघनि था असां जेकॾहिं पंहिंजे किताब में पढ़ियल मुख़्तलिफ़ तेज़ाबनि असासनि जे नज़ीरे जी समरी पेश कयूं त उहा हीअं थींदी आरीनियस थेरी आहे ब्रांडस्टेड लोरी थेरी आहे ऐं लुइस वारो नज़रियो आहे आरीनियस थेरी में असां इहो पढ़ियोसीं त एसिड्स उहे सब्सटेंस हूंदा आहिनि जेकी पाणीअ में ॻरी हाइड्रोजन आयन पैदा कंदा आहिनि ऐं असास उहे सब्सटेंस हूंदा आहिनि जेके पाणीअ में ॻरी करे हाइड्रोक्साइड आयन पैदा कंदा आहिनि मिसाल जे तौर ते तेज़ाब आहे हाइड्रोक्लोरिक एसिड ऐं असास आहे सोडियम हाइड्रोक्साइड वरी पोइ असां पढ़ियोसीं ब्रांडस्टेड लोरी वारी थेरी ब्रांडस्टेड लोरी वारी थेरी जो बुनियादु प्रोटॉन ते हुयो उहे शयूं जेके प्रोटॉन ॾेई सघनि थियूं उन्हनि खे असां तेज़ाब सॾियूं था
ऐं वरी उहे शयूं जेके प्रोटॉन क़बूल कनि थियूं असां उन्हनि खे असास सॾियूं था। मिसाल जे तौर ते अमोनिया आहे, उहो प्रोटॉन एक्सेप्टर आहे यानी असास, ऐं पाणी आहे जेको प्रोटॉन डोनेट करे ॾेई सघे थो त असां उनखे सॾियूं था एसिड। पाणी जहिड़ा सब्सटेंसिस जेके आहिनि उहे पंहिंजी नेचर में एम्फोटेरिक पिणु थियनि था, छो त इहे एसिड तौर ते बि कीमियाई अमल कंदा आहिनि ऐं वरी उहे असास तौर ते बि कीमियाई अमल कंदा आहिनि। इहो आहे ब्रांस्टेड लोरी थेरी वारी नज़रिए जे मूजिबि। ॿियो आहे असां वटि द लुइस थेरी, जीअं लुइस वारो नज़रियो। उन में तेज़ाबनि ऐं असासनि जी विरासत इलेक्ट्रॉन जे बुनियाद ते कई वई। एसिड्स आर इलेक्ट्रॉन पेयर डोनर्स, तेज़ाब उहे शयूं हुयूं जेके इलेक्ट्रॉनी जोड़ो डोनेट करे सघनि पिया, ऐं वरी असास अहिड़ा सब्सटेंसिस हुया जेके इलेक्ट्रॉनी जोड़ो क़बूल करे सघण जे अहल हुया। जीएन लुइस वारो तेज़ाबनि असासनि जो नज़रियो आर्हीनियस ऐं ब्रांस्टेड लोरी वारे नज़रियनि खां वसी हुयो। हिन प्रोटॉन या हाइड्रोक्साइड आयन्स खे छॾे करे तेज़ाबनि ऐं असासनि जो बुनियादु इलेक्ट्रॉननि खे कयो। न रुॻो एतिरो पर हिन केटायन्स ऐं आयन्स खे पिणु तेज़ाबनि ऐं असासनि जी सूरत में विरहायो। इन्हीअ जे बावजूदि एसिड बेस जेका लुइस वारो नज़रियो आहे उन्हीअ में पिणु कुझु लिमिटेशन्स आहिनि। मिसाल जे तौर ते नंबर पहिरियों आहे त इट कुड नॉट एक्सप्लिकेट द रिलीज़ ऑफ एनर्जी ड्यूरिंग द फॉर्मेशन ऑफ अ कोवेलेंट बॉन्ड। हाणे जेको कोवेलेंट बॉन्ड एसिड ऐं बेस जे विच में ठहे थो उन्हीअ दौरान रिलीज़ थींदड़ जेका एनर्जी आहे उन्हीअ खे बयानु करण में नाकाम वियो। नंबर ॿियो, इट कुड नॉट क्लैरिफाई द शेप्स ऑफ मॉलिक्यूल्स एंड अमाउंट ऑफ एनर्जी रिलीज़्ड ड्यूरिंग कोवेलेंट बॉन्ड फॉर्मेशन। इन कोवेलेंट बॉन्ड फॉर्मेशन वक़्तु रिलीज़ थींदड़ एनर्जी ऐं मॉलिक्यूल्स जा जेके शेप हुया उन्हनि खे पिणु क्लैरिफाई करण में नाकाम वियो। नंबर टी खोट हिन जी इहा हुई, इट कुड नॉट एक्सप्लेन द नेचर ऑफ अट्रैक्टिव फोर्सिस बिटवीन द कंस्टिट्यूएंट एटम्स ऑफ अ मॉलिक्यूल। मॉलिक्यूल जे अंदरि एटमनि में जेकी अट्रैक्टिव फोर्सिस थियनि था उन्हनि जी नेचर बयानु करण में पिणु नाकाम थियो। असांजो जेको लेक्चर हिते पुॼाणीअ ते पहुचे थो, वरी हाज़ुर थींदासीं नए लेक्चर सां गॾु। तेसिताईं ॾिसंदा रहो सिंध ऑनलाइन स्कूल।